साईं जी महिरबानी सां दोस्तनि इहे तमामु यकीनी तौर ते जेके बि मज़हबी जेके असां ते फ़र्ज़ आहे मूं सवेल दोस्तनि सां कचहरी पे कई जो हिकिड़ो ज़ाहिरी ॾेखा पियो हुनजो रूह आहे उहो करणु छा थो चाहे उन में उमिरि अॻे करे वियो आहियां पर ॿियनि अरकाननि वांगुरु हज जो जेको मैसेज हो उहो ख़ुदि मुंहिंजे लाइ नए सिर सोचण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो मूंखे पोयां 3-4 ॾींहं जॾहिं ख़तमु कयो अथमि उन में बि ऐं जॾहिं इहो हली रहियो 5-6 ॾींहं 4-5 ॾींहं तॾहिं बि असांजे हिकिड़ा फ़राइज़ इन सां हिकु हिकु स्टेप हिकु हिकु जेको मरहलो हो उहो अहराम ॿधणु नियत करणु अॻिते अरफात वञणु अलाह साईं सां दिलि जा अहवाल ऐं मुखातिब थियणु ऐं मुज़दलिफ़ा में वञणु उते राति गुज़ारणु वरी उन जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं उन खां पोइ जेको मिना मां जमरात ते 3 मरहलनि में पथरियूं हणणु क़ुर्बानी करणु ज़ाहिरी तौर ते रस्मूं आहिनि पूरियूं थियूं फ़र्ज़ अदायगी थी पर मुंहिंजी सोच मुताबिक़ न थी इतां खां शुरू थी हज जंहिं ॾींहुं ही मूं पूरो कयो आहे हूअं त ज़िंदगी जी कमिटमेंट आहे असीं क़ौमी कारकुन आहियूं ऐं उन में असांखे नंढपण में अवाइली असांजी ख़ुशकिस्मती या असांजे घर में साईं GMCL जे करे हिकिड़ो सोचे ऐं ज़िंदगी जो दग वठण जी जो हिकिड़ो रस्तो अवाइली ज़िंदगी में मिली वियो पर ही जेको मौजूदु हो इन खां पोइ मूं जेको ख़तमु थियो मूं चयो त ज़िमेदारी त हाणे वधीक त हाणे थी जॾहिं तव्हां इरादो करे दिलनि जा अहवाल करे माज़ीअ जी ज़िंदगीअ जो अरफात ते जाइज़ो वठी ऐं मालिक सां ख़बरूं करे ग़लतियुनि जी रोअण जे मार्फत माफ़ी वठी अॻिते हिकिड़े नए जज़्बे सां निकितो ऐं पुराणनि जेके तव्हांजा जज़्बा आहिनि जेके अंदर जा उनजो इज़हार क़ुर्बानी जे ज़रिए कयो इज़हार कयो आहे न इज़हार इहो हिकिड़ो पकर कोन त कोन्हे इहो पंहिंजनि अंदर जो जेको सुनत इब्राहिमी आहे उन में हिकिड़ो अंदर जो इज़हार रुगो कोन्हे अंदर जो इज़हार आहे पर पंहिंजे माण्हू पंहिंजे माज़ीअ जे ग़लति कार्यनि या पंहिंजा जेके वक़्तु वसीला ताक़त ऐं असांजूं जेका दौलत आहे उनखे क़ुर्बान करण जो हिकिड़ो फ़ैसिलो करे थो अचे इहो आहे कहिड़ो छाला फ़ैसिलो थो करे अचे त शैतानी कुवतुनि सां विढ़ंदुसि बसि ॻाल्हि हिकु दफ़ा कहिड़ी शइ थी पथरियूं जमरात ते हाणे मूं त सोचियो त चऊं हूअं त ज़िंदगी जे हिन तग ते हलियल आहियूं
पर जे थींदो आहे नए सिर भरी हिकिड़े नए जज़्बे सां नए रूह सां शैतानी कुवतुनि सां शैतान सां मुक़ाबिल थियण जो इरादो ऐं इंसान जेको आम तौर ते टिनि शयुनि में मुंदो पियो हूंदो आहे। हिकिड़ो पंहिंजी ज़ाती ख़्वाहिशुनि में, हिकिड़ो ख़ानदानी फरमाइशुनि में, टियों रहंदड़ मुआशिरे जे दबाव में। जंहिं मुआशिरे में तव्हां रहो था उते पोइते हीअं थियणु घुरिजे, हीअं करणु घुरिजे, ज़ाती मामला दबाव में, ऐं इन ॼार मां सॼी उमिरि कोन निकिरी सघंदो। ऐं अक्सरियत असां जेके आहियूं इन्हनि टिनि ॼारुनि मां ज़ाती ख़्वाहिशुनि ऐं ख़ानदानी ऐं मुआशिरे जे फरमाइशुनि जे ॼार मां न निकिरी सघंदो आहे। जेकॾहिं मां नथा निकिरी सघूं त पोइ असां सम्झो फर्ज़ जेको ही करे आयासीं, फेरा ॾेई आयासीं, वचन करे आयासीं, पोइ इहो हिकिड़ो ॾेखाव जो हिकिड़ो सिलसिलो थियो। बाक़ी इन जो रूह असां कोन खयो पियो। ऐं जॾहिं कंहिं शइ जो मादी शइ हुजे उनजो रूह कढी छॾियो त बाक़ी इंसान छा इंसान आहे छा? इंसान जी तीअं हज जो मौक़ो मूंखे हिकिड़े दफ़ा वरी सोचण जो मौक़ो ॾिनो ऐं वधीक तवानाई ॾिनी। उहा तवानाई ॾिनी त जेको हक़ीक़ी रूह आहे उन सां इंसान खे अलाह साईं इहो रस्तो ॾेखारियो आहे। न त हिनखे अलाह साईं खे इन्हनि तव्हांजे उथण वेहण वारनि नमाज़ुनि ऐं फेरा ॾियण वारनि चकरनि जी ज़रूरत कान्हे। इहो तव्हांखे सबक़ थो सेखारे त तव्हां पंहिंजे हिननि रोज़े मां, निमाज़ मां या हज मां इन जे रूहानी सबक़ वठो ऐं पंहिंजे उनखे रूह सां खे पंहिंजो करे ऐं अॻिते पंहिंजी ज़िंदगी इन्हनि ते गुज़ारियो, उसूलनि ते गुज़ारियो। सादगीअ सां, जॾहिं तव्हां आराम ॿधो त सादगीअ सां, क़ुर्बानीअ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं पंहिंजनि क़ुर्बानी जे महिल कई त पंहिंजनि ज़ाती अनाउनि, ज़ाती नफ़रतुनि, इन्हनि सभिनी खे कोई था अचो। जेको क़ुर्बानीअ जे सेक्रीफाइस जो जेको मैसेज मूंखे मिलियो आहे तव्हांखे बि मिलियो हूंदो, पर तव्हां इज़हार थो करियां पंहिंजे लफ़्ज़नि में त तव्हां ज़ाती अना ऐं नफ़रतूं, बदिला, इन्हनि सभिनी खे कोई ऐं पंहिंजे अज़ीम मक़सद शैतानी कुवतुनि खे सां टकराव करे उन्हनि खे ख़तमु करे ऐं पंहिंजनि माण्हुनि खे हिननि महकूमी मां ऐं महरूमी मां आज़ादु करायो। इहा आहे हज जो जेको मूं सिखियो ऐं तव्हांजे मोहबतुनि यकीननि मूंखे ख़ुशी ॾिनी।